अस्सलाम वालेकुम। अॼु हिकिड़ो ॿियो शऊर जो क़त्ल थी वियो। शहीद मरंदा न आहिनि, ज़िंदा हूंदा, सॼनि खे ख़बर आहे। लेकिन जेको जियापे जो सबबु सेखारण वारो ऐं शऊर ॾियण वारो अॼु शऊर जो क़त्ल थी वियो। अॼु शऊर जो ॿियो क़त्ल थी वियो। पहिरियां जान मोहम्मद शहीद जो क़त्ल, वरी दिलेर नडर पुट नसरुल्लाह गडाणी जो क़त्ल। शहीद हमेशह ज़िंदा रहंदा, असांजे दिलनि ते राज कंदा रहंदा। शहीद हमेशह लाइ पंहिंजे पाण त जी विया, लेकिन अॼु पूरी सिंध खे क़त्ल करे विया। अॼु पूरी सिंध, पूरो पाकिस्तान खे मुर्दा ॼाणाए करे शहीद थी करे हली वियो। छो जो असीं मुर्दा आहियूं, मुर्दा कॾहिं बि उथंदा न आहिनि, न ई उथंदा। वरी अफ़सोस सां ये वीडियो थो ठाहियां। मूंखे कोई फेम हासिल करण जो मक़सदु न आहे, अल्लाह वाहिद शाहिद आहे। लेकिन अॼु शहीद पाण त शहीद थी वियो, लेकिन पूरी मुर्दा क़ौम खे मुर्दा ई ॼाणाए वियो। ऐं हक़ीक़त ही सिंधी जेके आहिनि न, मुर्दा क़ौम आहे, जेका हक़ सच सां गॾु न बीठी हुजे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सोशल मीडिया ते महदूद हुजे, त उहो मुर्दा ई क़ौम चइबी आहे न। हिनखे ज़िंदा चवण जो कोई बि मक़सदु न आहे। अफ़सोस आहे असांखे पंहिंजे पाण ते, असां कंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हायूं, कंहिंजे ख़िलाफ़ु आवाज़ उथारियूं त क़त्ल थी वञूं।